मौज तो तिल्ले लाला मौज तो तिल्ले कदे मच वजे कुले कदे पुण्य जे कुले ओ ज़ारा ज़ारा मौज बनी तो तिल्ले। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी नमाया खादिम कोकर। दोस्तों, पाकिस्तान आर्ट काउंसिल लाड़का ने आर्ट काउंसिल जी जेको आहे सो 24 जनवरी ते इंशाअल्लाह इलेक्शन आहे। असांजा जेके अदाकार आहिनि, दानश्वर आहिनि, असांजा जेके शाइर आहिनि, उन्हनि जो पैनल आहे शाह भिटाई। दम दम भिटाई शाह भिटाई। त शाह भिटाई खे वोट ॾेई कामयाबु कयो। छो जो इहो असांजे पंहिंजे अदाकारनि जो चैनल आहे, असांजो पंहिंजो पैनल आहे। असां इन्हनि दोस्तनि खां कमु वठी सघूं था। इहो असांजो पंहिंजो घरु आहे, पंहिंजे घर खे वोट ॾींदासीं। इन में पंहिंजी इज़त आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं हा, यादि रहे, इंतखाबी निशान आहे मोर। मोर तो टिले मोर, कॾहिं मुंहिंजी कुल्हे कॾहिं हिनजी कुल्हे, बसि कुल्हे कुल्हे इंतखाबी निशान आहे मोर। मोर ते ठपो, ठपे ते ठपो, मोर ते ठपो। ऐं ख़्यालु कजो, ठपे सां गॾु मोर जो कुझु न पटे छॾियो।